अस्सलाम वालेकुम साथियों, जीअं त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे इंटरव्यूज़ जे तयारीअ जे हवाले सां दोस्तनि जे लाइ आसानी पैदा करण जे लाइ ही वीडियो ठाहियो वञे थो। जीअं त दोस्तनि खे इल्मु उरूज़ जे बारे में मालूमात हुअणु खपे त इल्मु उरूज़ छा आहे। हिते आहे इल्मु उरूज़ जे बयान में उरूज़ इस्तिलाह में इन्हीअ इल्म जो नालो आहे जंहिंखां कलाम मौज़ून ऐं ग़ैर मौज़ून में फ़र्क़ु कयो वञे ऐं हिन इल्म खां सवाइ नज़म ऐं नसर में तमीज़ नथी थी सघे। साहिब मुहित दायरा लिखियो आहे त जीअं त हिन इल्म में लफ़्ज़नि जी सूरत निगाहुनि जी साम्हूं मौज़ून तरीक़े ते पेश कई वञे थी, जंहिं करे हिन इल्म जो नालो उरूज़ रखियो वियो। ॿियो ईअं बि आहे त हिन इल्म जो मौजिद सन 1000 हिजरीअ में अबू अब्दुर्रहमान अल ख़लील इब्न अहमद बिन उमर तमीम अल बसरी खे संदसि दुआ जे मुताबिक़ मक्का मुअज़्ज़मा में रहंदे हिन इल्म जो इल्हाम थियो हो। ऐं जीअं त मक्का जो हिकु नालो उरूज़ बि आहे, तंहिं करे ख़ैरो बरकत जे ख़्याल खां हीउ इल्मु उरूज़ जे नाले सां मौसूम कयो वियो।